ख़बर शामिल कंदासीं। तलार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मल्हा। पेशावराना महारतनि ज़रिए औरतुनि जी समाजी, इक़्तिसादी ऐं बाअख्तियारगी जे उनवान हेठि जिमखाना बदीन में सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार खे महिमान ख़ासि डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टी ख़िताब कंदे चयो त सिंध जी ॿाराड़ीअ जूं औरतूं हथ जे हुनर सां मालामाल आहिनि। हथ जे हुनर खे वधाइण लाइ औरतुनि ते मुश्तमिल कामेटी जोड़ी वेंदी त जीअं हथ सां ठाहियल शयुनि खे मुल्की सतह जी मार्केटनि में आणे सुठो नाणो कमाए सघिजे। मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि पारां लॻायल स्टालनि जो दौरो कंदे डिप्टी कमिश्नर यासिर भट्टी चयो त हर क़ौम पंहिंजे कल्चर मां सुञाती वञे थी ऐं असांखे पंहिंजे क़दीम कल्चर ते फ़ख़ुरु आहे। हुन चयो त अॼु जे हिन सेमिनार में मुख़्तलिफ़ आइडियाज़ गॾु थिया आहिनि। उन्हनि आइडियाज़ मां फ़ाइदो वठंदे अॻिते ज़रूरु वधंदासीं। ज़िले इंतिज़ामिया औरतुनि जी फ़लाह ऐं बहिबूद लाइ कमु करे रही आहे। हुन वधीक चयो त जिमखाने बदीन में औरतुनि लाइ इंडोर गेम जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। शहर जे बस स्टॉपनि या ख़रीदारी मर्कज़नि वेझो औरतुनि जी सहूलियत लाइ ज़िले हुकूमत म्यूनिसिपल कामेटी सां गॾिजी वॉशरूम्स ठाहे रही आहे। अहिड़ी तरह पूरे ज़िले में जिते बि ज़रूरत हूंदी उते औरतुनि लाइ वॉशरूम्स ठाहिया वेंदा।